बदीन में गैर एलानिया लोड शेडिंग खिलाफ सोशल वर्कर इतिहाद पारां DC चौक खां बदीन प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे इमरान अब्बास। बदीन में 16 खां 18 कलाक गैर एलानिया लोड शेडिंग खिलाफ सोशल वर्कर इतिहाद पारां मोहम्मद सुमार मल्ला, नूर मोहम्मद भट्टी, असलम मल्ला ऐं सदाम इनायत पठान की अगवानी में DC चौक खां रैली कढी वई ऐं बाद में बदीन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन ही मौके ते अगवाननि जो चवण हो त बदीन जा जेके शहरी आहिनि उहे रोडनि रस्तनि ते आहिनि, मुसलसिल जदोजहद हले थी, मुसलसिल रड़ियूं हलनि थियूं वापडा जे ख़िलाफ़, पर वापडा जे कन ते जेकी आहे उहा जूं अॼु ॾींहं ताईं कोन सुरी आहे। असां इंतिज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त 18 खां 20 कलाक जेका गैर एलानिया लोड शेडिंग आहे उहो जल्द काबू पायो वञे। अगरि हफ़्ते अंदरि इहे मसइला हल न थिया त हफ़्ते खां पोइ असां वापडा जे गेट जे अॻियां तारीख़ी धरूं हलंदासीं। असीं चाहियूं था त बदीन में जेको एज़ पर शेड्यूल लोड शेडिंग आहे उहा ई कई वञे। गैर एलानिया लोड शेडिंग जे करे हज़ारे माण्हू बेरोज़गार आहिनि, जंहिंमें दर्जी, वेल्डर, काफ़ी सारा इंडस्ट्री तबाह थी विया आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरे में इहो ऐलान पिणु कयो वियो त गैर एलानिया लोड शेडिंग जो सिलसिलो बंदि न थियो त पोइ हेस्को ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।